दोस्तों ये ज़िले शिकारपुर जो शहर मदई जी आहे मदई जी में ही 27 दिसंबर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मुनासिबत सां जेका 17वीं वरसी मल्हाई पई वञे उन हवाले तां जेके ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जेके ज़िले शिकारपुर जा चेयरमैन बि आहिनि उन जा जेके जियाला आहिनि उहे मदई जी खे पीपल्स पार्टी जे झंडनि सां बैनरनि सां संवारनि था पिया। हिन वक़्तु मदई जी बाईपास ते असां रस्ते सां गुज़रंदे ॾिठोसीं त वरसी जे मुनासिबत सां तयारियूं अरूज ते आहिनि ऐं जियाला जेके आहिनि चौकनि चौराहनि खे बैनरनि ऐं झंडनि सां हिन वक़्तु सिंगारनि था पिया। ही जिंदो दरो बाईपास वटि ही बैनर लॻायो वियो आहे हिकिड़ो। ही जेके टीम आहे जिंदो दरो बाईपास वटि मदई जी वेझो ही पीपल्स पार्टी जा जेके झंडा आहिनि वरसी जी मुनासिबत सां बैनर पेनाफ्लैक्स लॻाइण में मसरूफ़ आहिनि। वरसी जी मुनासिबत सां ही हिकिड़ो पेनाफ्लैक्स जेको आवेज़ा थियल आहे बाईपास वटि। ही जेको वर्कर आहे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिब जो जेको जियालो आहे अब्दुर्रज़ाक छन्ना उन जे तरफ़ां ही पेनाफ्लैक्स लॻायो वियो आहे। ही मदई जी बाईपास आहे इन तां मुतसिल ही हिकिड़ो पेनाफ्लैक्स लॻल आहे जेको वरसी जी मुनासिबत सां। मां तव्हांखे हिन वक़्तु जेको एक्टिविटीज़ शो कयां पियो जेके तव्हांखे मंज़र ॾेखारियां पियो वरसी जे मुनासिबत सां 27 तारीख़ जेका मोहतरमा शहीद राणी जी वरसी आहे 17वीं उन मुनासिबत सां बैनर लॻाया विया आहिनि। ही हिकिड़ो वॾेरो मुमताज़ अली भुट्टे जो बैनर आहे जेको ही ड्रिगो बैनर हिकिड़े हिन यूसी ऑफिस जे मथां जेको आहे ही लॻायो वियो आहे। ही जेको आहे तो पार्टी जा झंडा तव्हां ॾिसो था पिया।